इन जयराम रूपाणी जे मधुर मिलन ते वई हुयसि इनवाइट कयो वयो त भई पंहिंजो अचिजो ठीकु आहे हुते वियसि ऐं हुते मां कविता खणी वियसि पंहिंजी राहीअ खां पोइ 12 सालनि में पहिरियों भेरो मां राहीअ खां सवाइ कविता पढ़ी ऐं उन कविता में सभिनी खे ॾाढी वणी ॾाढी नंढी थोरी हुई अलाए कीअं उछल आई 12 सालनि खां पोइ मूं उहा कविता लिखी त जयराम रूपाणीअ चवनि ॿुधाई माण्हुनि खे त भई माया राहीअ जो मां टीचर आहियां ऐं ख़बर अथव माया राही कंहिंजी टीचर आहे माया राही टीचर अथव शोभा माली आशा चांद ऐं शोभा लालचंदाणी मां हिनखे सलाम थो कयां सही आहे हलो हाणे हिकिड़ो ॻायो हाणे शुरू कर वारे सां तूं बि ॻाईंदी मूंखे नहीं मां तव्हांखे साथ ॾींदसि असुर जो राम रिझाए बंदा पंहिंजे प्रीतम खे परिचाए बंदा असुर जो राम रिझाए बंदा मालिक देह महांगी थई नाम बिना नर नांगी थई वक़्तु न पंहिंजो विञाए बंदा पंहिंजे प्रीतम खे परिचाए बंदा असुर जो राम रिझाए बंदा सिंध ऐं सिंधी वतन जे लाइ जान घोरी पोइ बि थोरी गाए न ॻाइण न ईंदो मूंखे मां बाथरूम सिंगर आहियां हाणे चङो थोरो हिन में बुलंदीअ सां वतन जे लाइ जान घोरी पोइ बि थोरी अला सिंधियुनि जान न घोरी वतन घोरी आया हा मां ॿ लाइनूं चवां तव्हां ॻायो ऐं तव्हां वतन घोरे आया हाणे रत रोअन पंहिंजा वरी पसण लाइ तिंजा नेर सिकन हा ॿ लाइनियूं चवंदो न इहे ओके ॿेरियूं ख़बर खजियूं हित ॻोल्हींदे न मिलनि माण्हू हित बि थियनि पर असांजा के ॿिया हुआ पर असांजा के ॿिया हुआ असांजा के ॿिया हुआ जिन सां हुआ मुंदन ॾिसन में लगा मुंदन ॾिसन में लगा अंदर जूं आहूं मुल्क मोटी वञण जूं बंद थियूं राहूं से दिलियूं वतन वियो जिन वतन वियो जिन साहित न आराम विसरी की लगी कंहिंखां पंहिंजो गाम नदियूं हित पजाम पर सिंधुअ में को सावतन सिंधुअ में तन साव सिंधु बाइन मां पंहिंजा नेठ पंहिंजा दारियन कहिड़ो साव कहिड़ो लॻो हिकिड़ा हिते ॿिया हुते
केतिरा हिते ॿिया हुते सिंधी थिया ॿेई पर हिकिड़ा सिंधी ॾेई ॿिया परदेई माण्हू हिकिड़ा पर रहन बाजन ॿिन में या लास्ट बस अञा रहन राजन ॿिन में के सिंध त के हिंद मिट्टीअ जा हिक मुल्क जी जुड़ियल तिन जी जिंद से छा ॼाण सिंध जेके हिते ॼमिया जेके हिते ॼमिया से बि सिंधी सॾिया सिंधी थी बि सिंध खे ॾिसण खां सिकंदा जॾहिं सिंध वही ॾिसंदा माण्हू ईअं चवंदा त सिंधी आया सिंध ॾिसण डीके ॾाढो सुठो लॻो अॼु तुंहिंजे ऑफिस में अची करे ऐं वॾी ॻाल्हि त हिते पहिरियों भेरो जूलीअ सां मिली आहियां शोभा त मुंहिंजी दिलि जी आहे शोभा माली जूली तेजवाणी ऐं मां माया राही अॼु असां डीके जे ऑफिस में धूम मचाइण लाइ आया आहियूं ऐं थोरो तव्हां सां बि शेयर करणु था चाहियूं ॾिसो त जॾहिं पाण में लेडीज़ गॾजंदियूं आहिनि त उहे कीअं धूम मचाईंदियूं आहिनि ऐं असांजो ही डीके भाऊ असांजो डायरेक्टर आहे जंहिं असांजी सॼी वीडियो रिकॉर्ड कई आहे ऐं असांखे इंस्पायर कयो अथई त असीं अॻिते पाण में ईअं वीडियो रिकॉर्ड कंदा रहूं ही मुंहिंजो गुरू आहे हिन मूंखे तव्हां वरी उहा ॻाल्हि था ॿुधायो की जयराम रूपाणी चवनि पिया मुंहिंजो गुरू आहे मां शोभा माली आहियां ऐं असीं अॼु हिते जीअं दादीअ ॿुधायो धमाल त कई आहे दीपक केसवानी जे ऑफिस में पर दीपक केसवानीअ सां घणियूं कम जूं ॻाल्हियूं पिण कयूं आहिनि घणो कुझु मां त सिखी आहियां ऐं दादी बि सिखी आहे जूली शायदि न सिखी हुजे पर असां ॿई त काफ़ी सिखिया आहियूं ऐं ऑलवेज़ ही इज़ बीइंग गाइडिंग अस ऐं कॾहिं बि मां किथे मुंझंदी आहियां यूट्यूब ते या किताबनि जी स्कैन करणी हुजे रिकॉर्डिंग करणी हुजे ऑडियो बुक्स ठाहिणा हुजनि त असांखे दीपक केसवानी यादि ईंदो आहे उन खां सवाइ बि मौज मस्ती बि कई आहे त ऑल वर्क नो प्ले इज़ ऑल्सो नॉट अ लाइफ सो असां मस्ती बि कई आहे हा राईअ जो वॾी ॻाल्हि असां मेन मिलियासीं हिते किशन राईअ ते डॉक्यूमेंट्री ठाहे रहिया आहियूं त उन लाइ बि असां डिस्कशन कयोसीं पिए ऐं जीअं त साम्हूं किताबु अवेलेबल हो सिंध ऐं सिंधी जेको काफ़ी मशहूरु आहे किशन राईअ जो बैत लिखियल जंहिंखे ॿुधंदे ई माण्हुनि जे अखियुनि में लुड़क तरी ईंदा आहिनि असां सभिनी गॾिजी ॻायोसीं ऐं सिंध खे यादि कयोसीं सिंधियत खे यादि कयोसीं हिते डीके कंसल्टेंसी दीपक केसवानी जी जिन सां असां हिते मुलाक़ात करे रहिया आहियूं दीपक जी सां असांजो ॾाढो पुराणो रिलेशन आहे 10 साल थी विया असां फ्रेंड्स आहियूं ऐं मुंहिंजे ग्रुप जे ॿारनि जे लाइ हू गाइडेंस आहिनि मिली करे कम काफ़ी कया आहिनि काफ़ी शोज़ कया आहिनि ऐं अॼु जेका असांजी मुलाक़ात आहे शोभा दी ऐं माया आंटी जी सां कृष्ण राही जी जे मथां असां डॉक्यूमेंट्री ठाहे रहिया आहियूं उन सिलसिले में असां दीपक केसवानी जी जे ऑफिस में हिते वेठा आहियूं मज़ो पियो अचे दीपक केसवानी जी सां कमु करे त शुरू खां असांखे मज़ो ईंदो आहे ऐं काफ़ी ॻाल्हियूं सिखणु मिलंदियूं आहिनि शोभा दी मूंखे चवनि पिया जूली अलाए सिखंदी आहे अलाए न सिखंदी आहे डेफिनेटली सिखी आहियां मां काफ़ी कुझु सिखी आहियां ऐं हूअं बि ज़िंदगी हर पल कुझु न कुझु कंहिं मां न कंहिं मां सेखारींदी आहे ऐं सिखणु खपे बि असांखे
बसि जीअं त शोभा दी ऐं माया राही आंटी सां मिली ॾाढो मज़ो पियो अचे, पुराणियूं ॻाल्हियूं यादि था कयूं असां, ऐं मूंखे ख़ासि करे ॿुधी करे ॾाढो मज़ो पियो अचे, ऐं मूंखे हूअं ई इन्हनि ॻाल्हियुनि में ॾाढो मज़ो ईंदो आहे। सिंधीअ में हिकु चवणी आहे, जी। चां जी तव्हां सिख, त असीं बसि सभु सिखूं ई सिखूं था। जी जी जय झूलेलाल। जय झूलेलाल। अच्छा ईअं त मां दीपक केसवाणी आहियां ऐं उम्मीद त ईअं हुई की सिर्फ़ु शोभा जी सां मीटिंग थींदी नंढी, जंहिंमें असां किताबनि जी ॾे वठि कंदासीं, पर अॼु जी मीटिंग तमामु एक्सटेंडेड ऐं एक्सपांडेड थी। ईअं त दीपक मुंहिंजो नालो ऐं DK कंसल्टेंसी आहे, पर अॼु ईअं लॻो की रोशनी हिते ॿाहिरां अची वई, हिते दीपक जी रोशनीअ खां वधीक रोशनी हिते अची वई। त माया जी ऐं जूली जी तव्हां हिते आया हो त मूंखे बि ॾाढो सुठो लॻो, ऐं जेको असां पाण में ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं, सच में लॻे ई न पियो की कोई उमिरि जो लिहाज़ आहे, ऐं ईअं पियो लॻे की सभु असां हिकु जहिड़ा ई आहियूं। त ओवरऑल मूंखे ॾाढो सुठो लॻो, ऐं मां चाहींदुमि की अहिड़ियूं मीटिंग्स अहिड़े तरह जो ॾे वठि ख़्यालनि जो हर घड़ी थींदो रहे, वरी वरी थींदो रहे। त थैंक यू सो मच तव्हां। अरे असां दीपक जी ऑफिस हिकु सेंटर पॉइंट था रखूं पिया हाणे, कॾहिं बि कुझु बि मीटिंग करणी आहे त हिते हिते कंदासीं।